शहीद जो जिस्म न ॻरंदो आहे ऐं जेको साईं करीम सलाहु जे इश्क मोहबत वारो हूंदो आहे उन जो जिस्म न ॻरंदो ज़िक्र शरीफ़ पढ़ण वारो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो ज़िक्र करण सां जिस्म न ॻरंदो आहे तक़वा ऐं परहेज़गारी सां हलण वारनि जो जिस्म न ॻरंदो पराए नंग जो माण्हू बदख़ार न थिए छोकरबाज़ी न करे बदफेलियूं न करे हराम जो लुको अंदरि न विझे पाड़े ओड़े सां मरूवत सां हले अलाह सीधो फरमाए त पहिरियों इनाम बख़्शिश रहमत जो ऐं ॿियो इनाम इहो ॾींदोमांइ तुंहिंजो जिस्म जीअं आहे तीअं पियो घणनि जा ई जिस्म ईअं निकिता आहिनि घणा तक़वा हे जेको नफ़्स आहे न इहो नफ़्स जेको आहे हे ढूंढ हे जेको थिए थो जिस्म इहो नफ़्स थो कराए पोइ हे जिस्म फाटे थो पाणी थिए थो हॾा थिए थो पर जेको पंहिंजे अख खे गैर खां हराम खां बचाए थो अलाह पाक वरी उन जे जिस्म खे सलामत रखे केतिरा माण्हू आहिनि हेॾे चांदनि जे ॻोठ में उहो ख़ुशबू वारो क़ब्रिस्तान सॾिबो आहे ख़ुशबू वारी क़बर हूं त पट लॻी पई मींहनि बरसातनि ॿोॾनि में त मुल्क जान हिकु थी वियो त क़बर कान पई जो पचियूं त हेठों क़बर निकिती तख़्ता निकिता ॾिठो त सुभान अल्लाह माई ही उहा सुकी पई पर हीअं जो ख़ुशबू जो हुबकारा जो निकिता त हीअं क़ब्रिस्तान सॼो ख़ुशबू पुछाईं त उहो फलाणी कंहिं पुराणे माण्हू पुराणे ॿुधायो त इहा फलाणी हूंदी ज़माने में पंहिंजे मुड़ुस जी ताबेदार जी अदब एतिराम वारी पंहिंजे क़िस्मत जी पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त करण वारी जेका माई खे शइ आहे उहा मुंहिंजे मुड़ुस जी अमानत आहे ॿियो उन जो अंग न खोले जहिड़ी तरह मर्दनि ते हिफ़ाज़त आहे अहिड़ी तरह औरतुनि ते बि पंहिंजे लॼ जी हिफ़ाज़त आहे सुभान अल्लाह ॿियो हिकिड़ो दरिया जे वट सां हूंदो चोर क़िस्म जो माण्हू माल दाल मेहूं देहूं हणी ईंदो राति जे वक़्त में अचे पियो त दरिया जे भिक सां जो घर हूंदो हूंदो किथे त दरिया में का माण्हू जो आवाज़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज़ अचे थो उदाई राति अधराति हिन सम्झो त को चोर माण्हू आहे जेको मेहूं खायूं थो वञे हाणे भो खाऊं या पंहिंजे ख़ौफ़ ज़ाहिर करण जे लाइ ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो थो वञे चोर माण्हू दिलेर माण्हू थींदो आहे कबरनि दबरनि जे विचों लॻिया वेंदा आहिनि हुनखे भउ न थींदो आहे हिन बिस्मिल्लाह करे गोॾ ॿधी खणी दरिया में आग कई चई हाणे इहो वञे थो चोर कायूं इन चोर मां उन खां मेहूं देहूं मां फुरिया पंहिंजे काई अचां घर वेझो जो अची ॾिठईं त सुभान अल्लाह लाश आहे जेको लुड़ंदो थो वञे उन मंझो आवाज़ ला इलाहा इल्लल्लाह जो ईंदो दरिया जे क़ब्रिस्तान भिक सां को क़ब्रिस्तान हुयो दरिया जो भिक ॾिनी ऐं पातो त क़बरनि दबरनि खे लोड़ियईं खोड़ ईअं थी विया आहिनि क़ब्रिस्तूं भरिसां हूंदियूं हुनखे दरिया ईंदो हो त लोड़ियूं हलियो वेंदो हो पोइ जॾहिं तुंहिंजो मुंहुं खोलियईं ॾिठईं त माई आहे अलाह जी कुदरत जीअं कफ़न में हुई अहिड़े नमूने सां लॻी पई आहे पोइ चई त ख़ुदा जी बानी ज़िक्र करें थी त कंहिंजी मुरीदानी आहे चए मां पीउ साईं रोज़े धणी बादशाह जी मुरीद यानी ज़िक्र मुर्शिद अहिड़ो ॾेई छॾियुसि जो दिलि बि ज़िक्र करे पई हुनजो जिस्म न त क़बर में विझण सां उज़ो ॻरण शुरू थी वेंदो पोयां सॾु थियुसि त ओ फलाणा मूंखे ज़िक्र ॾेई वञ पोइ हिते जो ॾिठईं त हिकिड़ो माण्हू हिकिड़ो ॿारु क़बर खां निकितो वेठो आहे हिते सॾेसि थो इशारा थो करे उहो इहो पीर साईं जो मुरीद रोज़े धणी बादशाह जो मूंखे ख़तरो न थियो भउ न थियुसि ॿी चईंसि त वाह तूं त ज़िक्र थो चए तूं त पाण छुटल माण्हू आहे छुटल रूह आहे जो क़बर मां निकिरी पियो थो मूं सां ॻाल्हाई अलाह जी साईं
महिरबानी आहे बेशक अल्लाह जी मूंसां महिरबानी आहे मूंखे बख़्शियो अथई पर ज़िक्र शरीफ़ जो तूं पढ़ियो सवेर इहो मां ॿुधो जेको इहो ज़िक्र पढ़े थो ऐं उन निस्बत में आहे उन सां अञा वधीक अल्लाह जी भलाई ऐं महिरबानी थिए थी तूं कंहिंजो मुरीद आहे चई मां आहियां पीसे रोज़े धणी बादशाह जो सैयद मोहम्मद राशिद शाह कि मूंखे ज़िक्र ॾेयूं वञ चई त मूंखे इजाज़त मुर्शिद जी हली न आहे जॾहिं इजाज़त ॾींदा तॾहिं ज़िक्र ॾींदुसि वरी उहो माण्हू क़ब्र में ग़ाइब थी वियो पीर साईं जन वटि आयो उनखे अर्ज़ु कयईं त साईं हीअं रस्ते वेंदे मां हीअ लका ॾिठो आहे त ज़िक्र शरीफ़ थो घुरे फरमाए थो तूं ज़िक्र ॿुधाएसि हा जेको असां पढ़ंदा आहियूं चए साईं तो इजाज़त त कान ॾिनी त माण्हू खे ज़िक्र ॾिजांइ चङो भला जॾहिं बि इन वाट सां कॾहिं गुज़र थिए त असांखे ॿुधाइजांइ पोइ जॾहिं उतां पाण लांघाओ थिया त उतां चयो साईं हीअ क़ब्रिस्तान आहे पोइ हाणे अलाए कहिड़ी क़बर ही हितां अमरा उहो निकितो पाण बि उते मुराक़बो कयूं ऐं उते ज़िक्र शरीफ़ पढ़ायूं ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पोइ फरमायूं त असां हाणे इन क़बर वारे खे ज़िक्र ॾिनो आहे असां उनखे पंहिंजी अमानत पहुचाई